शुक्रगुजार आहियूं। समाज अमीर साहब चांडे साहब, अजीब मुख्तसर अने जावेद साहब, डायरेक्टर साहब मुजफ्फर साहब जो यो खुदा कहीं भयो ऐसी ताई जानी आयो जैसी ताई दो ऑफिसर रहंदो का मसला रहंदो और नथी को ए सैता और सा गले तो उठे करे उठे गाड़े में गडो डायरेक्टर साहब अमीर साहब चांडे साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत समय आ रहे हैं जेल ऐसा जीवन साथी फांसी कोई पैसा कोई पैसा अजो को बीच को एहतजाज आए एहतजाज सॼे सिंध में मुसलसल हलन था पर हिन वक़्त में सॼी सिंध जो जेको हाल आहे सॼी सिंध जे अंदरि पाणी कान्हे बुख बदाली बेरोज़गारी ऐं माण्हू मजबूर थी विया आहिनि बेरोज़गारी जे करे जेके पंहिंजा बचा जेका विकिणनि था। कल्ह बि हैदराबाद शहर में हिकु पोरियत टैक्सी ड्राइवर जेको आहे पंहिंजूं नियाणियूं वठी करे हिकु चौक ते गुरबत जे करे ऐं कर्ज़ाई थी वियो मिस्कीन पोरियत माण्हू बेरोज़गारी जे करे मुझे पंहिंजूं नियाणियूं को विकिरो करे विच चौक ते बीही करे हू होका पुॼे त कोई आहे नियाणियुनि खे ख़रीद करे ऐं हू पैसा ॾिए त जीअं असां पेटे सफ़र गुज़र बि कयूं ऐं जेका कर्ज़ बि लाहियूं। असीं पंहिंजे हिन तक जी ॻाल्हि कंदासीं त मुसलसल केतिरे ई सालनि खां वठी करे कुबो से कच्ची चुल 97 ऐं जेके बि पुठ ते पयल जेके इलाइक़ा आहिनि ऐं शदाबत जेके भर पासे जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी जे थोरे लाइ सिकनि था। दुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हितां हिन तक तां 30 सालनि खां वठी करे हिकिड़ो ई एमपी साहब जेको चूंडो अचे थो मीर नाज़र मसी साहब त यकीन कयो अॼु जेके ही माण्हू कठे थिया आहिनि उन्हनि जे दिलनि में उन लाइ मां सोचां त मोहबत कान हूंदी पर नफ़रत हूंदी। मीर साहब तव्हां पंहिंजे तक जे माण्हुनि सां हिन वक़्त ताईं का बि सचाई नाहे कई न वरी तव्हां माण्हुनि जे दुख में शरीक थिया आहियो न वरी तव्हां कॾहिं उन माण्हुनि जूं बुख ऐं बदाली जेके हालतूं आहिनि उहे बि कान ॾिठियूं आहिनि। जॾहिं बि तव्हां इलेक्शन ईंदी आहे त शराब कोर्ट में खिड़की ते रस्तनि ते नज़र ईंदा आहियो ऐं इलेक्शन हासिल करे सीट खटी करे वञी तव्हां अमेरिका वेही रहंदा आहियो। कॾहिं तव्हां पंहिंजे तक जे माण्हुनि सां कॾहिं बि सूर न सॼा त जो ख़बर पाणी आहे रोज़गार आहे छा मसइला आहिनि तव्हां सां माण्हू खे खपे था कची पुरा माण्हू शदाबत जे आसपास माण्हू बुख ऐं बदाल ऐं जेकी संभाल मुजफ्फर महकम की अगवानी में अख्तर जनाब बरस्तर की अगवानी में समाजी वर्करन की अगवानी में वाह पंद्रनी की अगवानी में आई जगह के कांग्रेस जगह जिन सजी जिंदगी बाजी तर्क कर चली आए सुनते नंढे नंढे मसलन जे शहर में कुंडम को छे माण्हू जे लाइ उन्हनि पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे चई आहिनि जदोजहद में अॼु जेके ईमान गॾिजा आहिनि ऐं हिन गर्मी में हिन घुट बुस वारे माहौल में उन्हनि खे जस हो जाए तव्हांखे जस आहे
बड़ी मेहरबानी।